आम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं। चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति जेको 8:30 वॻे ताईं इहो इजलास मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया त चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयो पिया त चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधायां पिया त बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां पीटीआई जे बॉयकॉट सबबि इजलास राति 8:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। बॉयकॉट कंदड़ पीटीआई मेंबरनि खे परिचाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया त चीफ जस्टिस जी मुक़ररी बाबति कमेटी जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो।